नालो हमीदा आहे। मुंहिंजो घरवारे जो नालो महबूब अली आहे, जेको मूंखे तशद्दुद करे, मार कुट धार करे, ग़लति इल्ज़ाम ॾिए, घर मूंखे पंहिंजो आहे। उन जा भाइर मूंखे मारण जूं धमकियूं था ॾियनि, जंहिंमें उनजे भाउ जो नालो वॾो माशूक अली, मंज़ूर, आशिक़ शहज़ाद, मोहम्मद सारंग। उन जे पोयां जिन्हनि जी सपोर्ट अथनि हाजी गुलाम कादिर सऊदी अरब मां, उन जी अमड़, उन जी घरवारी पिननि सां शामिल आहिनि कासिम अली मोहम्मद वलद बहादुर, जेको मुंहिंजो भाणेजो आहे, हाजी मीर ख़ान ऐं उन जी घरवारी। मूंखे इन्हनि फैमिलियुनि मां बिल्कुलु ख़तरो आहे। 2 न्याणियूं आहिनि, हिकिड़ो नंढड़ो आहे। जेके पढ़ाई ते छॾींदी आहियां त बि ख़तरे में आहियां, घर में अकेली रहंदी आहियां ऐं मूंखे इंसाफ़ खपे। मुंहिंजो कोरठ मटारियुनि वारी में बि केस आहे। मुंहिंजी मैडम वकील आहे शाकिरा, जेका मुंहिंजी हालां फैमिली कोरठ में। मुंहिंजो तलाक जो केस हले पियो, तलाक जो नोटिस खीसे में विझो वेठो आहे घर में, इन्हनि सभिनि जी सपोर्ट सां त तूं घर में वेह, माई घर छॾींदी। ऐं केॾांहुं वञा, ऐं बेवाही आहियां, मुंहिंजो धणी साईं केर बि कोन्हे को, घर पंहिंजी महिनत मज़ूरी सां मुंहिंजो ठहियलु आहे। मूंखे सरकार इंसाफ़ ॾिए त भली ॻाल्हि आहे। ऐं बेवाही आहियां, मुंहिंजो धणी साईं केर बि हिते कोन्हे को, ऐं ग़रीब आहियां, पोरित आहियां। आल बिरादर खे ख़बर आहे, खोखर ज़ात खे ख़बर आहे। सिलाई मशीन करी पंहिंजा बच्चा पालींदी आहियां। मूंखे ख़र्च पंहिंजा भाइर ॾींदा आहिनि। घर मूंखे पंहिंजो आहे। नोटिसनि जूं ॻाल्हियूं हली चुकियूं आहिनि। घर खां अचण खां मना कई थमांसि, पोइ बि ज़ोर ज़बरदस्ती 2-3 राति जो थींदा आहिनि। जे दर नथी खोलियां त दीवार टुपी बि ईंदो आहे। मुंहिंजी जान खे बिल्कुलु ख़तरो इन्हनि माण्हुनि मां आहे। मूंखे सरकार तहफ़ुज़ ॾे। मुंहिंजी अपील आहे SHO हालां खे, DSP मटारियुनि वारनि खे, पर पूरी सरकार खे, मुंहिंजी जजण जेका आहे सदफ खोखर, मुंहिंजी वकीलाणी शाकिरा, पर आल बिरादर जेका सरकार आहे, मुंहिंजी तहफ़ुज़ करे। जेकर मुंहिंजी जान खे ख़तरो आहे त मूंखे तहफ़ुज़ जे लाइ सिर्फ़ु सरकार जो पनाह खपे। इन खां अलावा मुंहिंजो केर बि कोन्हे को। मुंहिंजी अपील आहे।